हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि हो तयार मस्त मज़े उम्मीद हूंदी तव्हां सभु ठीकु हूंदा। अॼु सरफराज़ भाउ सां मिलियासीं। माशाल्लाह असां VIP यूट्यूबर आहिनि खे सपोर्ट कयो ऐं फॉलो कयो। अॼु मिड़ी ते ॻोठ आयासीं शाम जो टाइम में सरफराज़ सां मिलूं। तव्हां बाक़ी ॻोठ चेक करे सघो था। माशाल्लाह बाक़ी व्यू तव्हां ॾिसो। बाक़ी हाणे तव्हां सां ॻाल्हाईंदो सरफराज़ भाउ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? मां तव्हांजो नंढो यूट्यूबर सरफराज़ बबर। यूट्यूब ते मुंहिंजो नालो, चैनल जो नालो मिस्टर जुगाड़ी खान भाउ मुज़फ़र बबर गॾु आहे। हिन टिकटॉक अकाउंट आहे नालो बाबा टिकटॉक अकाउंट आहे मुंहिंजो नालो आहे मुज़फ़र ब्लॉग्स। यूट्यूब चैनल मुंहिंजो आहे कोन, बाक़ी इंशाल्लाह ठाहींदासीं। वॾो प्रोग्राम लॻो पियो असांजो ठाहिण जो। हाँ, इंशाल्लाह ठाहींदासीं ऐं दोस्तनि जी सपोर्ट खपे असांखे। सपोर्ट यार लाज़मी कयो, माना दॿाए फॉलो कयो, लाइक कयो, शेयर कयो, माना थोड़ा माना असांखे सपोर्ट कयो। असां तव्हांजे लाइ एॾी महिनत था कयूं, तव्हांजो हक़ थिए थो असांखे सपोर्ट करणु। बाक़ी यूट्यूब चैनल जी घंटी आहे न, हुन सां शादी कयो। शादी न कयो, बाक़ी हुनखे प्रेस करे छॾियो। शादी कंदा ॿार जाम थींदा। सही थैंक यू सो वेरी मच।